खबर शामिल करना से कोटडी कोट बंगलो में आज ख्वाजा सरांजी अहम गजानी PA नेटवर्क सखर रीजनल बेबी बुलंदी 40 वक्त कोट बंगलो में अहम गजानी थी जैमें 40 का वधिक ख्वाजा सरान शिरकत कई जैमें बेबी बुलंदी 40 PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी CM सिंध सैयद मुराद अली शाह तक जे MNA नवाब खान वसाण MPA मंजूर हुसैन वसाण के अपील कंदे चयो त जेके तव्हां ख्वाजा सरान जे लाइ सीट मुक़ररु कई आहे उन ते नज़रसानी कई वञे जेके सदियुनि खां सिंध में रहंदड़ आहिनि उन्हनि जो हक़ उन्हनि खे ॾिनो वञे। जेकॾहिं असांखे हक़ ॾियण में का कोताही कई वई त असां पंहिंजो आवाज़ पार्लियामेंट ताईं उठाईंदासीं। आम PA नेटवर्क बेबी बुलंदी 40। इसमें हमारा व्यू है कि ख्वाजा सरान के लिए NIC के मसले को उजागर किया जाए, हमें हक दिया जाए NIC के लिए। क्यों हमारे जो NIC है अगर वो जेंट्स में है तो ट्राफिक का मसला है, अगर वो लेडीज में ट्राफिक का मसला है, हमें DG में NIC के लिए DG ट्रांसजेंडर में हमें NIC का हक दिया जाए। दूसरा ख्वाजा सरान के लिए मखसूस जो नुमाइंदगी दी जाए, हमें मखसूस सीट के लिए नुमाइंदगी दी जाए जैसे मजदूरों के लिए ऐसे ख्वाजा के लिए। और ख्वाजा सरान को तीसरा व्यू मेरा ये है कि कोई बिल पर हज़ारों से एफर्ट दी जाए, अमदाद दी जाए जो कि इंटीरियर सिंध में नहीं है, कराची में है, लाहौर में है, इस्लामाबाद में, मैंने खुद मदारों में NGOs में देखा है जो इंटीरियर सिंध में है ही नहीं। तो तीसरा हमारा व्यू है कि हमारे सखर रीजन से CIP मेंबर बेबी बुलंदी 40 हमें कोई ऐसा मिलकर अदारा बना के खोल कर दिया जाए ताकि हम वकीलों को जो उसमें ब्रेन वॉश कर सके, समझा सके कि प्लीज इसमें कोर्ट DG में हमें अदारा खोल कर दिया। मेरा मेन मसला है कि हमें कोर्ट DG में बिल्कुल NGOs हमारे रजिस्टर होनी चाहिए। बेबी बुलंदी 40 CIP चेयरपर्सन संजय मानी वकीलन के जटे ख्वाजा सरान सां गॾु आया आहिनि उन्हीं के जे तरफ़ों मुंहिंजी हिकिड़ी आवाज़ आहे वज़ीर आला सिंध के साईं मुराद अली शाह खे बिलावल साहब खे त बिलावल साहब खां बिल त मंज़ूर करायो आहे पार्लियामेंट मां ख्वाजा सरान जी मखसूस सीट लाइ, पर बहरहाल महिरबानी नज़रसानी कई वञे जेके असली ख्वाजा सरान सिंध जा राजू आहिनि जिन सिंध में जैनब ॾिनो आहे जेके सिंध जा रहनि था उन्हीं खे ई मखसूस सीट ॾींदे कि साका आया आहिनि कि सूबे जी इज़त बलोचान आया आहिनि उहे असांजी सिंध जा उहिदेदार रहण जा बि हक़दार आहिनि। ठीकु आहे, ॿाहिरि अचनि था उहे असांजे सिंधी ख्वाजा सरान जे मथां सिंधी फ़क़ीर जे मथां उहे लीडर बणी रहनि था, इहा असांखे ॻाल्हि नामंज़ूर। ॿिए नंबर में असां ख्वाजा सरान खे तारीख़ जी ज़रूरत आहे, उनखे इलाही टाइम जी ज़रूरत आहे। असांजा ख्वाजा सरान हिन वक़्तु असांजे ख्वाजा सरान खे दुनिया जे अंदरि असांखे तमामु नज़रअंदाज़ कयो, दुनिया नज़रअंदाज़ करे थी, पर असांखे सम्झो लोकल माण्हू सभु खे नज़रअंदाज़ कंदा छो असांजे माशरे जा इंसान आहियूं, छो असां दुनिया में असां मुसलमान इंसान न आहियूं। इंसानी तरीक़े सां जे अगरि असांखे बिल मंज़ूर कयो आहे असांखे पंहिंजा हक़ ख्वाजा सरान जी माहौली तब्दीली असांजी वज़ीर आज़म ॻाल्हि थो करे, असां उनमें भरपूरी थो वठूं था। जीअं त असां पहिरीं मतिलबु हुन माहौली तब्दीली में लिखनि त वणकारी कई वञे, वण पोखिया वञनि पंहिंजे शहर में पंहिंजे घरनि में जेको ख्वाजा सरान जे घर में वण आहिनि वण पोखनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको गाॾियूं मुंहें वारी गाॾियूं हुजे या शहर अंदरि असां जेके फैक्ट्रियूं हुजे जिते शहर में जेके फैक्ट्रियूं इस्तेमालु थियनि या जेकी कार्बन डाइऑक्साइड खाद थी थिए माहौल ख़राबु थी करे उहे फैक्ट्रियूं शहर खां ॿाहिरि कई वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके हिते असांजे मुंहें वारी गाॾियूं हुजे शहर में नक्शा था हलनि उन जेकियूं ॻाल्हियूं मुंहें वारियूं उन सभिनी खे बि एक्शन पुलिस खणे या सिंध हुकूमत एक्शन करे उहे मुंहें वारियूं गाॾियूं सभु बंदि थियनि जीअं माहौल ख़राबु न थिए। माहौल जी ॾाढी ख़राबी आहे, हर असांखे सभिनी ख्वाजा सरान खे चवणो त पंहिंजे घरनि में जीअं वण लॻाइनि त जीअं माहौल खे सौ थी वञे किचिरा वग़ैरह खाड़िया था वञनि बंदि कनि जीअं माहौल जी आलूदगी थोरो बची सघे। जीअं त अॼु इहा मीटिंग बेबी ट्रांसजेंडर वेलफेयर एसोसिएशन हमनी है नेटवर्क की पहिरीं मीटिंग रीजन सखर ज़िलो फैसला को कोट लाइ असांजे एजेंडा ख्वाजा सरान जा NIC ऐं इलेक्शन में मुद्दे की तस्वीर
तजवीज़ कयूं था। CIP सखर रीजन जी पहिरीं मीटिंग कोट डीजी में कराई वई आहे, जंहिंमें 40 ख्वाजा सरार शिरकत कई आहे। CIP रीजन सखर जी सदर बेबी ग्लोजी जागृति अगवानी ही असांखे तालीम जो वॾो इशू आहे, जंहिंमें असां ख्वाजा सरार खे असां ख्वाजा सरार लाइ तालीम जो इंतज़ाम अलॻि कयो वञे। ॿियो असां ख्वाजा सरार खे रोज़गार नौकरियूं ॾिनियूं वञनि। पार्लियामेंट में असां ख्वाजा सरार जी सीट ॾिनी वञे, जिते असां पंहिंजे ख्वाजा सरार जा मसइला हल कयूं। Bapak Narik Foundation dan Awal Foundation dan Biar Presiden Negara Kali ini kita standar फायदा दिया में और तरी के वाली का ऐसे जैसे लोकल लेकिन मन बात जैसे जैसे मसला है उन्होंने भी लोकल जिला जिला राम चंद्र राम पास जीवन तरह कराने बेबी बकी रहे वाजह क्या बाकी है लालगों के बापन पे बापन मसला से स्थानीय बापन को जो पानी ट्रांसजेंडर दिखे हैं आम जिंदगी जब के मसला है संजय मसला हिंदू हुकूमत हवाले करे ये बापन आम दिखे आम बापन का बैन किया जैसे जीनस बापन बनाई मेललाइन एंड कुछ बापन लाइक रोजगार जो बापन जान का ताकि बापन ग्राम जो है असां जो ट्रांसजेंडर के नौकरी बापन उन का अलावा ट्रांसजेंडर एड़ा ट्रांसजेंडर की मिली गई तो देश को सुरक्षा करने का तो मिला बहुत असां ये जो जानी जाए मसला है वो यार मसला है जिनके जो पापा दिए ही मन जान का पापा जो पापा लोकल बल्लाती सेक्शन में पापा जो पापा एमपी एमएलए जो पर उन्हें जिला माहौल जो पापा बेगा करने का मीडिया है ये या तो